जी नाज़रीन, एक दफ़ो वरी तव्हां सां गॾु असगर खोसो मूंसां गॾु मौजूदु आहे। हिन जी शोहरत खां तव्हां वाक़ुफ़कार ज़रूरु हूंदो। हिन जो ॻाल्हियूं ॿुधी मूंखे बि ॾाढी हैरत थी आहे। अच्छा, ही जुबो कंदो त मज़दूरी, हाँ गाॾियूं धोअंदो आहे। हिते तव्हांखे मूं चयो त अमीर ऐं ग़रीब जो फ़र्क़ु न आहे। हिते माना ईअं न आहे त तव्हां जुबो न पायो। आई नो प्रॉब्लम। हिते माना हर शइ त ही जुबो त अञा ईज़ी आहे। ॻोठ वञो, शलवार सिबरायो, खमीस सिबरायो, बोस्की जो वॻो वठो, सिलाई ॾियो, हे जुबड़ो आहे साओ सोलो। गाॾियूं धोई पोइ वरी ही पाए गाॾियुनि जे मथां फोटू कढाईंदा आहियूं त बाबा हे मुंहिंजी पंहिंजी गाॾी आहे। ऐं मां 36 गाॾियुनि जा लाइन में बि फोटू कढाईंदो आहियां, ग्रुप फोटू। बाबा 36 मुंहिंजियूं आहिनि। छो जो मूंखे ॾिसी जीअं मां ॿियनि खे ॾिसी हिते भॼी पुॻो आहे न, ईअं मूंखे ॾिसी मुंहिंजा फोटू ॾिसी ॿिया बि ईअं ई पोइ हिते हर शइ खपाए वरी हिते पुॼनि त ख़बर पए। ईअं चयो न, मां जाना वारी ॻाल्हि वञी हाणे सम्झी आहे। त जाना तोते आख़िर मरे छो थी? बाक़ी ही मूं त मरण जहिड़ो कोन्हे जो हिन ते को मरे। नियत बद रोटी रद। तव्हां मुंहिंजी जाना जी गिला कई आहे, अची वई आहे। हाणे हिकिड़ो सेकेंड साईं, भली तव्हां बंदूक वरी हिन जे लाइ प्रोग्राम यार कमाल था कयो साईं। 2 मिंट साईं, हिन खां वधीक ॿियो मूंखे कुझु बि न आहे। नाराज़ न थिजो साईं। हेलो जाना, हाउ आर यू मेरी जान, मेरी दिल का वाल, मेरे फेफड़ के गुर्दे, मेरी तिल्ली, मेरी अख, मेरी कज्जल। तुम्हारे को ऐसी तारीफ इसीलिए कर रहा हूं कि कोई देख के जल रहा है। अभी हाफ ब्लैक है, अभी फुल ब्लैक हो रहा है। तेरे मेरे प्यार के बीच में तो सही पहाड़ बहुत है ना। ये तो ऐसा आज संगे मरमर पत्थर दिल बैठा है, जो तेरी गिला कर रहा था तू ऊपर से काल कर दी तूने, उसके तूने आंड्रे गुड्रे पिते ही साड़ दिए। आई लव यू जान, आई लव यू मेरी जान। जाना बस ये सुकून से बातें करते हैं, ये जलने वाले बातें नहीं करने देंगे। मैं सुकून से कॉल करता हूँ। ये 10 मिनट 3 घंटे तो हो गए। अभी इसने प्रोग्राम खत्म किया तो ठीक है, नहीं तो ऐसी लत्ते मारूंगा, इसको ठोसे मारूंगा। आया है दूर से न तो हाँ, और किसी मीडिया वाले को टाइम नहीं, बस इसको ही दिया। इससे ही बुरा फंसाऊं और कॉल कैसे दूंगा? मेरा इश्क रुल जाए, मेरी जाना चली जाए मेरे हाथ से। मेरे को घूर घूर के देख रहा है। काला शाह काला, मेरा काला है दिलदार, आपको नहीं हो। इसको गोरिया नु दफा करो। हाँ ठीक है। आई लव। हाँ जाना ये हाँ मैं तो ओके बाय। साईं मेरे को तो काला बोल रहे हो, मेरी जाना की गिला कर रहे हो। तुम जो सही ये टकरी हो गए हो, मना गंजड़ा थी विया आहियो सवली सिंधी में। इता हेॾी मीडिया ते कमु कयो था, नकली वारड़ा न था आणायो। मूंखे मुंहिंजी गाॾी में एलपी पई आहे, मां तव्हांखे हणी सॼा नकली बाबा मां ईअं बि ठहां थो। मां आर्टिस्ट आहियां, मूंखे माण्हू सुञाणंदा आहिनि। मां परफॉर्म कंदो आहियां। परफॉर्म वारनि सां कोन कबी आहे। हींअर बि तव्हां वेठो आहियां। घणा माण्हू वरी चवंदा आहिनि गंजो माना डिसेंट। सऊदी अरब आयो आहियां, तुंहिंजो इंटरव्यू करण आयो आहियां, पॉपुलर आहियां, एवॉर्ड याफ़्ता आहियां। उहे मूं वारनि ते कोन वरिता आहिनि। न अलाह तव्हांजी रोज़ी में बरकत हुजे। अलाह ईअं त एवॉर्डनि जी मां तव्हांखे ट्रक भरे ॾियां। खोड़ पिया आहिनि 250 150 रियाल 200 रियाल 50 रियाल में ट्रक भरे ॾियां एवॉर्डनि जी। कमरे में जात न मिले रखण जूं। हथरा तूं एवॉर्ड जाम साईं। चओ त गाड़ी में एलपड़ी खणी अचां, नकली वारड़ा हणां, बंठन के वञो, पाकिस्तान ठही ठुकी वञो, गुॾा थी वञो, 0 मीटर अप्लाइड रजिस्टर तव्हांखे सुञाणींदो। न मूंखे हुननि जी ज़रूरत कोन्हे। मूंखे माण्हू ईअं बि लाइक कंदा आहिनि। मां नेचुरली अहिड़ो आहियां, मां सुठो थो लॻायां, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे का। अच्छा, हाणे आख़िर में हिन ईद जे ॾींहं ते पंहिंजनि ॻोठ वारनि खे, पंहिंजनि सिंध वासियुनि खे कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदो? हिकु त ईद जो ॾींहुं आहे, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां लख लख मुबारकूं अहिड़े ख़ुशी जे ॾींहं जूं। जिदे वारनि सभिनी दोस्तनि खे, सऊदी वारनि सभिनी दोस्तनि खे, दुबई वारा दोस्त, पूरी दुनिया में रहंदड़ ॾिसण वारा दोस्त, सिंध में मुंहिंजा जेके मारूड़ा झांगीड़ा आहिनि उन्हनि सभिनी खे। पर मुंहिंजो हिकिड़ो मैसेज बि साईं, कैमरा बंदि न करायो त मां ॾियां। कैमरा ऑन? हा साईं। मां इहो थो चवां त अदा जेको बि पाकिस्तान मूं अचे, हेॾे सोची सम्झी अचो। इहे बोस्कियूं ॾिसी, इहे राडो घड़ियूं ॾिसी ऐं ईअं तकड़ न कयो।
हिते सी कमु आहे ई कोन, हिकिड़े हिकिड़े ग्रुप में बि निंड कंदा आहियूं, बि ही निंड कंदा आहियूं, कॾहिं कंहिं बि निंड कई आहे, बि ही निंड कंदा आहियूं, 20-20, 30-30 ॼणा। तव्हांखे ॿाहिरि जूता नज़र न आया केतिरा ॼण केरु कर्ज़ीअ ते आयो आहे, उज़ुर खाई अथई। इन जे करे केर बि तकड़ करे न अचे, ऐं जेको ईंदो असां जिद वारा उनखे प्यार ॾींदा आहियूं, हिते उनखे घुमाईंदा आहियूं, फिराईंदा आहियूं, रहाईंदा आहियूं। जेको असांजो हाल आहे, असां पाण हिते मुसाफ़िरूं, परदेसियूं, पर तकड़ करे न अचो। कंहिंजी ॻाल्हियुनि में ईअं अची करे तकड़ करे पंहिंजो ईअं अलो तलो खपाए न भॼो यार। मां जेको हिते महिनत कई आहे उहा मूंखे ख़बर आहे, ऐं अलाह करे सभु ख़ुशि हुजनि, ऐं सभिनी खे ईद जूं लख लख मुबारकूं। मुंहिंजे तरफ़ां बि तव्हांखे ईद जूं लख वाधायूं, ऐं मुंहिंजे तरफ़ां बि सभिनी सिंधवासियुनि खे ईद जूं लख लख वाधायूं। प्रोग्राम खे पंहिंजी पुॼाणी ॾांहुं वठी था वञूं। जीअं मूं शुरू में बि चयो, तख़लीक़ ऐं तक़दीर जो दग दुनिया जी का बि ताक़त कोन थी रोके सघे। ईअं ई हिन माण्हूअ पंहिंजे फ़न वसीले, पंहिंजनि सलाहियतुनि ज़रिए पंहिंजो पाण खे मञरायो आहे। असीं एतिरो अर्सो मीडिया ते कमु करे रहिया हुआसीं, पर एतिरी सुञाणप असांजी कान थी आहे जेतिरी हिन माण्हूअ पंहिंजी सोशल मीडिया ते पंहिंजी सुञाणप कराई आहे। ऐं मां सिंधवासियुनि खे इहा गुज़ारिश कंदुसि त जीअं हिन माण्हूअ खे सोशल मीडिया ते लाइक एंड शेयर कयो हुयो, ईअं ई असांजी हिन सिंध टीवी खे बि हिन जे प्रोग्राम खे लाइक एंड शेयर कयो वेंदो। असांखे हाणे ॾींदा इजाज़त असगर खोसो साहब, वॾी महिरबानी तव्हांजी। तव्हां पंहिंजे एॾी जदोजहद वारे टाइम मां, महिनत वारे टाइम मां 36 गाॾियूं बि दौड़ियूं तव्हांखे, बसि न न पहिरियां तव्हांजी ड्यूटी ॾींदासीं। तव्हां असांखे पंहिंजो कीमती टाइम ॾिनो, हिन लाइ असां सिंध टीवी जा सभु माण्हू तव्हांजी वॾियूं महिरबानी। बस में थोरी चढ़ी आया आहियो, तव्हां बि साईं टिकेटूं भरे जहाज़ में आया आहियो मुंहिंजे लाइ, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। सिंध टीवी वारनि जी वॾी वॾी महिरबानी न साईं। तव्हां लाइक आहियो हुनजे, अलाह ख़ुशि कंदो, अलाह ख़ुशि कंदो। मुंहिंजी तरफ़ां बि तव्हांजी सॼी सिंध टीवी जी टीम खे, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां बि ईद मुबारक ऐं ईद जूं लख लख वधायूं, ऐं सभु ख़ुशि हुजनि। सिंध टीवी सथ जे तरफ़ां तव्हांखे बि ईद जूं मुबारकूं। जी नाज़रीन, ॿिए प्रोग्राम में वरी असां सां गॾु हूंदो, तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।